प्यारा इस्लामी भाइरो, हक़ीक़त में रोज़ो रखण सां को बीमार नाहे थींदो, पर सहरी ऐं इफ़्तारी में बेएहतियातिन ऐं बदपरहेज़नि जे सबबि ऐं पिणु ॿिए वक़्तनि में ख़ूब मुरगन यानी तेल गीह वारनि ग़िज़ानि जे इस्तेमाल ऐं सॼी राति वक़फ़े सां खाइण पीअण जे करे रोज़ेदार बीमार थी पवंदो आहे। तंहिं करे सहरी ऐं इफ़्तारी जे वक़्तु खाइण पीअण में एहतियात करणु घुरिजे ऐं राति जे वक़्तु पेट में खाधे जो एॾो ज़ख़ीरो न कयो वञे जो सॼो ॾींहुं ओघरायूं ईंदियूं रहनि, छो जो जेकॾहिं बुख ऐं उन जो अहसासु ई न रहियो त पोइ रोज़े जो लुत्फ़ ई कहिड़ो। रोज़े जो त मज़ो ई इन ॻाल्हि में आहे जो सख़्तु गर्मी हुजे, उन जी शिदत खां चप सुकी विया हुजनि ऐं बुख जे करे हाल हीणो थी चुको हुजे। ऐं काश मदीना मुनव्वरा जी मिठी मिठी गर्मी ऐं थधी थधी उस जी यादि ताज़ा थी वञे, ऐं काश करबला जे तपंदड़ सहरा ऐं गुलिस्ताने नबुव्वत सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जे ख़ुशबूदार नीअ टड़ंदड़ गुलनि 3 ॾींहंनि जी बुख ऐं उन सबबु तड़पंदड़ ऐं सुकंदड़ मदीने जे हक़ीक़ी मदनी मुननि ऐं शहनशाह मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी बुखायल ऐं उञायल मज़लूम शहज़ादनि जी यादि तड़पाइण लॻे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।